इते मांखे आगाह कयूं पिया अहम ख़बर आहे परडे॒ह मां आयल वधीक ॿिनि मुसाफ़िरनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। सिंध जे सिहत खाते पारां ॼाणायो वियो आहे बलोचिस्तान जे केच वासी 26 वरियनि जो मुसाफ़िर अबू ज़ैबी खां ऐं ॿियो मुसाफ़िर अटक वासी जिद्दा खां कराची पहुतो। ॿिन्ही मुसाफ़िरनि खे क्वारंटाइन जी हिदायतुनि सां घर मोकिलियो वियो आहे। कोविड जे क़िस्म जी लेबोरेटरी टेस्ट रिपोर्ट खां पोइ मालूम थींदो। हिन खां अॻु परडे॒ह मां आयल 4 मुसाफ़िरनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी हुई। तर्जुमान सिहत खाते सिंध पारां इहो ॼाणायो वियो आहे। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया परडे॒ह मां आयल वधीक ॿिनि मुसाफ़िरनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी आहे। सिंध जे सिहत खाते पारां ॼाणायो वियो आहे त बलोचिस्तान जे केच वासी 26 वरियनि जो मुसाफ़िर अबू ज़ैबी खां ऐं ॿियो मुसाफ़िर अटक वासी जिद्दा खां कराची पहुतो। ॿिन्ही मुसाफ़िरनि खे करंटीना जी हिदायतुनि सां घर मोकिलियो वियो। कोविड जे क़िस्म जी लेबोरेटरी टेस्ट रिपोर्ट खां पोइ उन जे क़िस्म जी ख़बर पइजी वेंदी। हिन खां अॻु परडे॒ह मां आयल 4 मुसाफ़िरनि में कोरोना वायरस जी तस्दीक थी हुई। तर्जुमान सिहत खाते सिंध जो इहो चवणु आहे।